नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त बिरिया सिटी में खबर ॾींदा हलूं त बिरिया सिटी भरिसां ॻोठ कादर बख्श सांद वासी औरत ज़रफ़ा शाह सांद इल्ज़ाम हणंदे चयो आहे त मुंहिंजो मुड़ुसु जलाल सांद ॿारनि खे शइ वठी ॾियण बहाने काल 3 न्याणियूं घरां खणी वियो। जॾहिं वापसि आयो त हिकु न्याणी गुम हुई। पुछा करण ते न्याणी गुम थी वञण जो चई घरां निकिरी वियो। अहिड़ी ॻाल्हि मूं पंहिंजे वालिद सां कई, जंहिंखे जांच करण ते ख़बर पई त धीअ खे 30,000 रुपयनि एवज़ बिरिया सिटी में हिकु जुआरी वटि खपाए आयो वियो। जंहिं बाद निंगरी जे नाने 30,000 रुपया ॾेई न्याणी खे जुआरी वटां वठी आयो। जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल निंगरी जे पीउ मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजो साहुरनि सां पैसनि जी ॾेती लेती तां जहिड़ो हलंदड़ आहे। घरवारी 16 सालनि जे चवण ते मूं मथां कूड़ा ऐं बेबुनियाद इल्ज़ाम मड़े रही आहे। 3 ॾींहं घरवारी मूं सां घर में विड़ी साहुरनि ॾे हली वई हुई ऐं हाणे हू मूं मथां कूड़ा इल्ज़ाम मड़े रही आहे। जॾहिं त अहिड़ियूं ख़बरूं सोशल मीडिया ते वायरल थियण बाद SSP नौशर फिरोज अब्दुल क़यूम पिताफ़ी नोटिस वठंदे DSP बिरिया खे जांच करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। DSP बिरिया अब्दुल सत्तार अञण इल्ज़ाम हेठि आयल नौजवान जलाल सांद के गिरफ्तार करे जांच शुरू करे छड़ी है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।